सिंध हाई कोर्ट बार तरफ़ां तकरारी केनालनि जो फ़ैसिलो वापसि थियण ताईं बबड़ो बाईपास ते धरणे जो ऐलान। 18 अप्रैल ते हर सूरत में बबड़ो बाईपास बंदि कयो वेंदो। सिंध हाई कोर्ट बार सदर जे बैरिस्टर सरफराज़ मेतले जो चवणु आहे 12 अप्रैल जे कन्वेंशन में हुकूमत खे तकरारी केनालनि पारो फ़ैसिलो वापसि वठण जो अल्टीमेटम ॾिनो हो। फ़ैसिलो वापसि नाहे वरितो वियो। 18 अप्रैल ते बबड़ो बाईपास ते धरणो हणंदासीं। वफ़ाक़ तरफ़ां केनालनि पारो फ़ैसिलो वापसि थियण ताईं धरणो जारी रहंदो। धरणो पहिरीं बिखा आहे, ख़ामोश न वेंदासीं। केनालनि बाबति वकील बिरादरी हिक पेज ते आहे। समूरे सूबनि जूं बार असां सां गॾु आहिनि। IMF प्रोग्राम में चीन जो किरदार मिसाली हो। पाकिस्तान जा नौजवान ज़रई तरबियत लाइ चीन वञनि पिया। चीन मां तालीम पाईंदड़ शागिर्दनि जे तजुर्बे मां लाभ हासिल कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो ज़रई स्कॉलरशिप प्रोग्राम जी तक़रीब खे ख़िताब। चयाईं अॼु ज़राअत जे शोबे लाइ इंतहाई अहम ॾींहुं आहे। पाकिस्तानी शागिर्दनि खे स्कॉलरशिप फराहम करण ते चीन जा थुराइता हुयूं। चीन जे ज़रई यूनिवर्सिटी में थींदड़ तहक़ीक़ ॾाढो मुतासिर कयो। यूनिवर्सिटी जे दौरे ते ई फ़ैसिलो कयो त असां पंहिंजी ज़रई ग्रेजुएट्स खे चीन माणींदासीं। पाकिस्तानी शागिर्द बेजिंग ऐं इस्लामाबाद में पुल जो किरदार अदा कनि। CPEC बेड एंड रोड इनिशिएटिव जो एक शुरूआती ऐं अहम मंसूबो आहे। CPEC तहत 5.4 अरब डॉलर जी सिधी सीड़पकारी कई वई आहे। CPEC एक खुशहाल मुस्तक़बिल की ज़मानत आहे। पाकिस्तान में मुक़र्रर चीनी सफ़ी जियांग सी डोंग जो ज़रई स्कॉलरशिप प्रोग्राम की तक़रीब के ख़िताब। संदसि चवणु हो त पाकिस्तानी चीन जा लाॻापा सही रुख में तेज़ी सां अॻिते वधी रहिया आहिनि। पाड़ेसरी मुल्कनि सां सिफ़ारती पॉलिसी जो मक़सदु दोस्ताणी ऐं सरकार पारे लाॻापनि खे हथी ॾियणु आहे। जस्टिस अली बाकर नज़वी सुप्रीम कोर्ट के जज तौर हलफ खणी वरितो। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस याहिया आफरीदी जस्टिस अली बाकर नज़वी का हलफ वरितो। जुडिशली कानून वारी वज़ारत जस्टिस अली बाकर नज़वी के सुप्रीम कोर्ट में मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी कयो हो। जुडिशल कमीशन 11 अप्रैल ते जस्टिस अली बाकर नज़वी के सुप्रीम कोर्ट में मुक़ररी की मंजूरी ॾिनी हुई। हुकूमत पेट्रोल ते लेवी 70 रुपया मां वधाए 72.78 सैकड़ो करे छॾी। पेट्रोल ते लेवी 8 रुपया 2 पैसा वधाई पई। सरियन मूजिब डीज़ल ते लेवी 7 रुपया 1 पैसो फ़ी लीटर वधाई पई। आर्मी मंडी में तेल अघनि में लात खे पेट्रोल लेवी वधाए एडजस्ट कयो वियो। नाणी वारी वज़ारत ईंदड़ 15 ॾींहनि लाइ पेट्रोलियम शहंशाह बरक़रार रखण जो ऐलान करे छॾियो। पेट्रोलियम लेवी में बाद सदारती ऑर्डिनेंस ज़रिए कई वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पेट्रोलियम शहंशगनि में लात वारे पंहिंजे ऐलान ताफ़िरी कयो। चवे थो पेट्रोलियम शहंशगनि में घटिताई जो फ़ाइदो अवाम ॾांहुं मुंतक़िल करण बदिरां बलूचिस्तान ते लॻाईंदासीं। शहबाज शरीफ़ काबीना जे इजलास के ख़िताब में ऐलान कयो हो त अॼु पेट्रोलियम शहंशगनि में घटिताई जो ऐलान कयो वेंदो। दहशतगर्दनि जा ॾनसल बि बलूचिस्तान ऐं पाकिस्तान जो कुझु बिगाड़े नथा सघनि जेसीं ताईं ग़ैरतमंद अवाम पाको सां गॾु बीठो आहे। पाकिस्तान खे को नुक़सान नथो पहुचाए सघे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो इस्लामाबाद में पहिरीं ओवरसीज़ पाकिस्तानी कन्वेंशन के ख़िताब। चयाईं जेके माण्हू ब्रेन जो बयानो ठाहींदा आहिनि उहे ॼाणी वठनि थी ब्रेन पर ब्रेन गेन आहे। छा दुश्मननि जो इहो ख़्यालु आहे त 2-4 दहशतगर्द पाकिस्तान जी तक़दीर जो फ़ैसिलो करे सघनि था। वाज़े पैगाम ॾेई रहिया आहियूं त जेको पाकिस्तान की तरक़ी वारी राह में रंडक बणिबो
असां करे उन रुकावट के हटाए छॾींदासीं। अमेरिका जो नओं मनसूबो चीन के आलमी सतह ते अकेलो करण की कोशिश। टेरिफ कालिन के हथियार तौर इस्तेमाल कयो वेंदो। अमेरिकी मीडिया रिपोर्ट्स मुताबिक़ वॉशिंगटन 70 खां वधीक मुल्कनि के चीन सां वापार के महदूद करण जो मुतालबो कंदो। इन्हनि मुल्कनि के ॿुधाए वेंदो त जेकॾहिं अमेरिकी टेरिफ खां बचण चाहिनि था त पंहिंजी सरज़मीन ते चीनी कंपनी जी मौजूदगी ख़त्म करणी पवंदी। उमरकोट जे तकेने 213 ते सुभाणे थींदड़ नंढी चूंडूं तैयारियूं आख़िरी मरहले में दाख़िल। चूंड मुहिम गुज़िरियल राति 12 वॻे ख़त्म थी चुकी। चूंडनि जो सामान अॼु खां पहुचाए वेंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार सबा टालपुर ऐं GDN PTI जे हिमायत याफ़्ता उम्मीदवार लालचंद पाली विच में मुक़ाबलो थींदो। तक में कुल पोलिंग स्टेशन जो तादाद 498 आहे, जिन मां 269 खे हसास ऐं 91 खे इंतहाई हसास करार ॾिनो वियो आहे। इलेक्शन जे मौक़े ते उमरकोट ज़िले में मोकल जो ऐलान। उमरकोट जे तकेने 213 जी सेठ पीपल्स पार्टी चेयरमैन नवाब यूसुफ टालपुर जे लाॾाणे खां पोइ ख़ाली थी हुई। सूबो देरो वेझो मंकी माड़ी थाणे शहर में फायरिंग, हिकु ॼणो क़तल, 2 ज़ख़्मी। ज़मीन जे तकरार तां फारिग में मीरल सामटियो मारिजी वियो। ज़ख़्मी असगर सामटियो ऐं गुलाम सरवर सामटियो गेम्स अस्पताल मुंतक़िल। वारसनि जो चवणु आहे त जवाबदारनि ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ हमलो करे हिकु ॼणे खे क़तल कयो आहे। पुलिस जो भागत बिरादरी जे घरनि ते छापो, मुख्य जवाबदार ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त पाकी में मुलविस मुख्य जवाबदार इलाही बख़्श भागत खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो आहे। गिरफ़्तार ज़ख़्मी जवाबदार अस्पताल मुंतक़िल। ॿिनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा जारी। जेक बाबा ते जो जानी देरो नाको तां नौजवान जो तशदुद थियल आहे। नौजवान जी निमाणू रेंद तौर सुञाणप। पुलिस जो चवणु आहे त नौजवान जे जिस्म ते तशदुद जा निशान आहिनि। पोस्टमार्टम रिपोर्ट में कारण जी ॼाण पवंदी। सिंध ऐं बलोचिस्तान में वधी गर्मी। पंजाब, खैबर पख्तूनख्वा, गिलगित बल्तिस्तान ऐं आज़ाद कश्मीर में बरसात जी अॻु थी। 18 ऐं 19 अप्रैल ते ॾखण पंजाब में बरसात जी अॻु थी। चित्राल धीर समेत उत्तर वारनि इलाइक़नि में ग्लेशियर्स फाटण जो ख़दशो। PDM KP अलर्ट जारी करे छॾियो। ऐं पाकिस्तान सुपर लीग 10 में लाहौर कलंदर्स कराची किंग्स के 65 रननि तां हाराए छॾियो। कराची स्टेडियम में खेलियल मैच दौरान लाहौर कलंदर्स पहिरियां बैटिंग कंदे कराची किंग्स के मैच खटण लाइ 202 रननि जो हदफ़ ॾिनो। कराची किंग्स 136 रननि ते ढेर थी वई।